नाज़रीन अवां खे आगाह कयो पिया MD कैट टेस्ट जे हवाले सां गुज़िरियल ॾींहुं MD कैट टेस्ट वरिती वई कामयाबी सां पहिरियों मरहलो मुकमल थी चुको आहे। इन हवाले सां IBS सखर जा प्रोफेसर VC प्रोफेसर डॉक्टर आसिफ शेख साहब असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम आसिफ साहब। जी वालेकुम अस्सलाम। आसिफ साहब सभिनी खां पहिरीं तव्हांखे खोड़ सारी मुबारक हुजनि जो अवां MD कैट टेस्ट जेको पहिरियों मरहलो आहे उहो कामयाबीअ सां मुकमल करे वरितो आहे। हाणे जेको ॿियो मरहलो आहे टेस्ट जेका रिज़ल्ट आहे उहो अनाउंस करण वारो, त उहो अवां कॾहिं अनाउंस कंदा? तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे कल्ह राति जो तक़रीबन असीं अनाउंस कयोसीं त 10 बजे ताईं असां आंसर कीज़ वेबसाइट ते अपलोड कंदासीं ऐं उहे आंसर कीज़ असां टेस्ट थियण खां पोइ तयारु कराइण शुरू कयूं हुयूं। उन में बि असांजी हिकमत अमली हुई त जीअं आंसर कीज़ थियल ई न हुजे त उहा लीक थियण जो सवाल ई पैदा नथो थिए। ऐं टेस्ट 3:30 बजे ख़तमु थियण खां पोइ 6 बजे खां उहे तक़रीबन 15 सीनियर प्रोफेसर्स अकेडमिशन्स वेठा। उन्हनि उहे 3 डिफरेंट सैंपल जा पेपर हुया जंहिंमें साॻिया ई 200 MCQs हुया, पर उन्हनि जी सीक्वेंस अलॻि हुई। त 3 डिफरेंट आंसर कीज़ असां राति जो 11:30 खां पहिरियों अपलोड करे छॾियूं हुयूंसीं। राति जो जीअं ई असां अपलोड कयूंसीं त उनजे 2-3 कलाकनि खां पोइ ॿारनि जे तरफ़ां सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म्स ते कुझु कमेंट्स में अचणु शुरू थियूं। पर हाणे मूंखे हैरानगी इहा थी त उन्हनि ॿारनि वटि क्वेश्चन पेपर त हुयो ई कोन। असां त उन्हनि ॿारनि खे सिर्फ़ु उन्हनि जी कार्बन कॉपी ॾिनी हुई आंसर शीट जी। त उन्हनि ॿारनि खे आख़िर इहा ख़बर कीअं पई, यादि कीअं आयो त 52 नंबर सीरियल वारो सवाल हुयो छा? त उन्हनि में कंप्लेनियूं कयूं, पर पोइ बि छो जो उन्हनि जे तरफ़ां इहा शिकायत आई त अॼु ई असां सुबुह जो हिकु प्रेस रिलीज़ जारी कयो आहे जंहिंमें सुभाणे शाम जो 5 बजे ताईं उन्हनि ॿारनि खे हिकु ईमेल एड्रेस ॾिनी आहे ऐं उन्हनि ॿारनि खे हिदायत कई आहे त सुभाणे ताईं पंहिंजी ग्रीवेंसिस आंसर की जे हवाले सां अगरि के अथनि त असांखे ॿुधाइनि ऐं परीहं सुबुह जो सवेर 9 बजे असां उहा ग्रीवेंस कमेटी कॉल कंदासीं। तमामु शागिर्दनि जेके अपीयर थिया हुया उन्हनि मां जिन ॿारनि जूं ग्रीवेंसिस ईंदियूं असां उनखे उन ग्रीवेंस कमेटी में एड्रेस कंदासीं। उन खां पोइ मां 3 या 4 ॾींहंनि जे अंदरि प्रोविजनल रिज़ल्ट अनाउंस कंदुसि। उन प्रोविजनल रिज़ल्ट जे अनाउंस करण सां गॾोगॾु ॿारनि खे 3 ॾींहंनि जो टाइम ॾिनो वेंदो ऐं उन में उन्हनि ॿारनि खे चयो वेंदो त असां जेको प्रोविजनल रिज़ल्ट अनाउंस कयो आहे उहो पाण वटि मौजूदु कार्बन कॉपी जेका आंसर शीट खणी विया आहिनि ॿार उन सां टेली कनि ऐं ईंदड़ 3 ॾींहंनि में अगरि फर्दर काई ग्रीवेंस अथनि त उहा असांखे गिवन ईमेल एड्रेस ते सबूतनि सां गॾु अटैचमेंट करे मोकिले ॾियनि ऐं उनजे अॻियां 2 ॾींहंनि में असां फाइनल रिज़ल्ट अनाउंस कंदासीं। इहो सॼो कुझु जेको आहे मुंहिंजी ख्वाहिश आहे त अदालत जे ॾिनल टाइम फ्रेम जेको 10 ॾींहं आहे, जेको असांजो 18 दिसंबर ताईं टाइम आहे, इन विच में असीं करे पूरो कयूं ऐं इहे तमामु स्टेप्स जेके आहिनि इहे शफ़ाफ़ियत खे बरक़रार रखण में असांजी मदद फरमाईंदा। बिल्कुल आसिफ साहब, तव्हांजी जेके कोशिशूं आहिनि उहे तारीफ़ लाइक़ आहिनि। गुज़िरियल ॾींहुं असां तव्हांखे ॾिठोसीं पए, पर पहिरियों मरहलो मुकमल थियण खां पोइ ज़रूरु जेका रिज़ल्ट्स आहे उहे अनाउंस थियण खां पोइ जेका रद्द अमल जेकॾहिं अचे त उनखे अवां कीअं मोड़ ॾींदो? ख़ासि करे जेके सवालनि जा जेके इशूज़ आहिनि जेके की में ॿुधाया पिया वञनि त हीअ सवाल ग़लति आहिनि, हीअ सही आहिनि। न, ईअं कोन थींदो आहे। सवालनि जा जेके आंसर्स असां कढिया आहिनि उहे उन्हनि किताबनि मां कढिया आहिनि जेके प्रिस्क्राइब बुक्स आहिनि PMDC जे सिलेबस जा, जंहिंमें सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, पंजाब टेक्स्ट बुक बोर्ड ऐं कैम्ब्रिज ऑक्सफोर्ड प्रेस जा बुक्स आहिनि ऐं असां वटि हर सवाल जे सही हुजण जा सबूत साबितियूं बि आहिनि ऐं अगरि असांखे कोई आङुर खणंदो त असां वटि एतिरा सबूत आहिनि जो असां कोर्ट ऑफ लॉ खे ॾेखारे सघंदासीं त असांजी की ग़लति कोन आहे। हाउ एवर ह्यूमन एरर जेका आहे, जेकॾहिं ॿार असांखे सुभाणे ताईं जेको कुझु बि उन्हनि जी ग्रीवेंस आहे आंसर कीज़ जे हवाले सां ॾींदा त उन्हनि एक्सपर्ट्स जी जेका ग्रीवेंस कमेटी आहे उहा वेहंदी, हिकु ॿार जे ॾिनल ग्रीवेंस खे एड्रेस कयो वेंदो ऐं शफ़ाफ़ियत सां ऐं मेरिट बेस जेको बि हूंदो असां उन ते अमल कंदासीं। गॾोगॾु मां इहो बि चवंदो हलां त फेसबुक ते कुझु अहिड़ियूं कमेंट्स बि आयूं आहिनि जंहिंमें इहो चयो वियो आहे त को ख़ाली पनो आंसर शीट जो तब्दील कयो वेंदो। इन जी सरासर मज़म्मत कयां थो, सख़्त अल्फाज़नि में मज़म्मत कयां थो। अहिड़ी का बि हरकत न सखर IBA यूनिवर्सिटी अॼु खां पहिरियों कई आहे, न अॼु कंदी ऐं न अॼु खां ईंदड़ सुभाणे में कॾहिं कई वेंदी। हक़दार ॿारनि जेको पाण लिखियो आहे उन्हनि जो हक़ उन्हनि ताईं पुॼायो वेंदो इंशाअल्लाह। अच्छा आसिफ साहब, रिज़ल्ट अनाउंस थियण खां पोइ थी सघे थो सियासी प्रेशर बि अवां ते अचे ऐं ख़ासि करे हिकु गिरोह आहे जेका हुनजी प्रोपेगेंडा इहो आहे त असांजी जेका
ॿारनि जो जेको मुस्तक़बिल आहे उहे ॿाहिराड़ी जे माण्हुनि जे हवाले कयो वियो आहे, त जेकॾहिं अहिड़े का रद्द अमल अचे त उनखे अव्हां कीअं मैनेज कंदो? मुंहिंजा भाउ, मूंखे ॾुख ज़रूरु थींदो आहे इन तरह जूं कमेंट्स ॿुधी करे, पर पोइ गॾु गॾु पाण खे इहो चवंदो आहियां त मुंहिंजे सिंध जा सभा जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इल्मु पूरो नाहे। चवंदा आहिनि हाफ न्यूज़ इज़ मोर डेंजरस देन नो न्यूज़। हाणे ॻाल्हि इहा आहे त STS ऐं सखर IBA जी ज़िम्मेदारी सिर्फ़ु रिटन जो इम्तिहान कराए मेरिट जो रिज़ल्ट सिंध गवर्नमेंट जे हेल्थ डिपार्टमेंट खे मुहैया करणु आहे। फर्दर सीटुनि जी एलोकेशन असांजो कमु कोन आहे, उहो सिंध गवर्नमेंट जो हेल्थ डिपार्टमेंट कंदो। असां सिर्फ़ु रिटन टेस्ट कराए ॿारनि जूं मार्कूं मेरिट वाइज़ उन्हनि खे ॾींदासीं, डिस्ट्रिक्ट वाइज़। फर्दर सिंध गवर्नमेंट उन्हनि ते हर यूनिवर्सिटीअ जूं केतिरियूं सीटियूं अप्रूव्ड आहिनि डिस्ट्रिक्ट वाइज़, इहो सॼो प्रोसेस असां न कंदासीं, सखर IBA ऐं STS न कंदी, बल्कि इहो सिंध गवर्नमेंट जो हेल्थ डिपार्टमेंट फर्दर कमेटियूं ठाराए उन्हनि खां कराईंदा। अच्छा आसिफ साहब, आख़िरी सवाल तव्हांखे इहो आहे त टेस्ट दौरान अव्हां कहिड़नि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिनो ऐं कुझु जेके उमेदवार आहिनि उहे कापी केस बि थिया, मतिलबु उन जे जॻह ते के ॿिया उमेदवार वेठा आहिनि, त उहे केतिरा आहिनि, छा उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी? सभ खां पहिरियों त ॾिसो, इहा टेस्ट जेका 38,683 ॿारनि ते मुश्तमिल हुई, उन खां पोइ हिकु ॿार जो डेटा असांखे फर्दर PMDC जे तरफ़ां राइटिंग में आयो हुयो। सो असांखे मुश्किलातूं चैलेंजिस जेके बि आयूं असां उनखे बुर्दबारीअ सां उन्हनि जो मुंहुं ॾिनो ऐं अलाह साईं जा लख करम आहिनि त अलाह साईं असांखे कामयाबी ऐं कामरानी अता फरमाई। सॼी सिंध गवाह आहे त असां मेरिट जे आला तरीन मयार ते कल्ह जे ॾींहं में हर टेस्ट सेंटर ते हिक ई टाइम ते असां पेपर शुरू करायोसीं। हा, इहो ज़रूरु आहे त मां जेको रिपोर्टिंग टाइम ॾिनो हुयो पहिरियों बि वाज़े कयो, उहो रिपोर्टिंग टाइम टेस्ट जे स्टार्ट जो टाइम न हुयो, बल्कि ॿारनि खे सेंटर जे अंदरि चकास जो शुरूआत जो टाइम हुयो। मां ऐं मुंहिंजी टीम तवक़ो कई हुई त 3 कलाकनि में इहो सॼो अमल पूरो थी वेंदो, पर छो जो MD-CAT जी टेस्ट में न्याणियूं जेके असांजूं फीमेल कैंडिडेट्स हुयूं उन्हनि जो अंग घणो हुयो, उन्हनि जी सेपरेट चकास थी रही हुई। कुझु ॿार आइडेंटिफिकेशन जेका असां रिक्वायर कई हुई से मैंडेटरीली फोटोग्राफिक आइडेंटिफिकेशन, उहे न खणी आया हुया। उन्हनि सभिनीनि शयुनि खे मुंहुं ॾियण जे करे असां 3 कलाकनि में न बल्कि 3 कलाक ऐं 20 मिंट, सो मुंहिंजो जो जेको प्लानिंग हुई त 11:30 बजे असां टेस्ट सिंध जे 7 ई सेंटरनि ते हिकु टाइम ते शुरू करायूं, उन में 20 मिंट खनि डिले थी आहे, जेको 11:50 मिंटनि ते शुरू थियो। ॿी काई बि असांखे मुश्किल पेश न आई, छो जो असां हर शइ खे पंहिंजे साम्हूं रखी पंहिंजी प्लानिंग जी स्टेज खे स्ट्रॉन्ग रखियो हुयोसीं। ऐं गॾोगॾु तव्हांखे इहो चवंदो हलां त ही सखर IBA यूनिवर्सिटी खे MD-CAT जी ज़िम्मेदारी पहिरियों दफ़ो ॾिनी वई हुई, पर टेस्टिंग जो तजुर्बो सखर IBA खे 9 सालनि जो आहे। सो असांजे लाइ का इहा नई ॻाल्हि कोन हुई त मेरिट ते उहा टेस्ट करायूं ऐं वेन्यू जा अरेंजमेंट सुठा कयूं। असां त उन्हनि ॿारनि खां टेस्ट थियण खां पोइ ऐं उन्हनि जे वालिदेन खां फीडबैक बि वरिता, जेको तमामु घणी मेजॉरिटी असांखे एप्रिशिएट कयो। महिरबानी आसिफ साहब, KTN न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, IBA सखर जा वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर आसिफ शेख साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। गुज़िरियल ॾींहुं थियल MD-CAT जे हवाले सां हुन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो।